सिपारे ॾींहुं सूरह बक़रा जे 19वें रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, सब्र ऐं नमाज़ खां मदद वठो। बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। ऐं जेकी ख़ुदा जी वाट में मारिया वञनि तन खे मुअल न चओ। बेशक उहे जीअरा आहिनि, हाओ अव्हांखे ख़बर न आहे। ऐं ज़रूर असां अव्हांखे आज़माईंदासूं, कुझु डप ऐं बुख सां, ऐं कुझु मालनि ऐं जानियुनि ऐं मेवनि जे घटि करण सां। ऐं ख़ुशख़बरी ॿुधाए सब्र वारनि खे, जो जॾहिं उन्हनि ते का मुसीबत पवे त चवनि असां अल्लाह जी मिल्क आहियूं ऐं असांखे उन जी तरफ़ मोटिणो आहे। उहे माण्हू आहिनि जिन ते संदनि पालणहार तरफ़ां दुरूद ऐं रहमतूं आहिनि, ऐं इहे ई सिधी वाट ते आहिनि। बेशक सफ़ा ऐं मरवा अल्लाह जी निशानियुनि मां आहिनि। पोइ जेको उन घर जो हज या उमिरो करे, उन ते गुनाह न आहे जो उन्हनि ॿिन्ही जो तवाफ़ करे। ऐं जेको पाण ई चङो कमु करे त अल्लाह नेकी जो बदिलो ॾींदड़ ऐं ॼाण वारो आहे। बेशक उहे जेकी असांजे लाथल पधिरियुनि ॻाल्हियुनि ऐं हिदायत खे लिकाइनि था, उन खां पोइ जो माण्हुनि लाइ असां किताब में वाज़े करे छॾियो, उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे ऐं लानत कंदड़नि जी लानत आहे। मगर जेकी तौबा कनि ऐं पाण खे सुधारीनि ऐं ज़ाहिर कनि त पोइ मां उन्हनि जी तौबा क़बूल कंदुसि, ऐं आऊं ई वॾो तौबा क़बूल फरमाईंदड़ ऐं बाज़ारो आहियां। बेशक उहे जिन कुफ़र कयो ऐं काफ़र थी मुआ, उन्हनि ते लानत आहे। अल्लाह ऐं मलाइकनि ऐं मिड़नी माण्हुनि जी हमेशह रहंदा उन में, न उन्हनि खां अज़ाब हल्को थिए ऐं न खेनि मोहलत ॾिनी वञे। ऐं तव्हांजो माबूद हिकिड़ो माबूद आहे, उन खां सवाइ को बि माबूद न आहे, मगर उहो ई निहायत महिरबान बाज़ारो आहे।